नाज़िम अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदड़ नाज़िम जोकियो क़त्ल केस की जांच में अहम अॻभरائي साम्हूं आई है। मक़तूल नाज़िम जोकियो जो मोबाइल फोन ऐं कपड़ा ॾियां हाउस जे वेझे खूह मां मिली विया आहिनि। केस की जांच ऑफिसर जो चवणु आहे त खूह मां कपड़ा ऐं मोबाइल फोन कढिया विया आहिनि। क़त्ल खां पोइ नाज़िम जोकियो जो मोबाइल फोन ऐं कपड़ा खूह में उछलाए खूह खे बाहि ॾिनी वई हुई। जांच ऑफिसर जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदेही ते जांच टीम खूह वारे हंधि पहुती। मोबाइल फोन काफ़ी हद ताईं सड़ी चुको है। नाज़िम जोकियो जो मोबाइल फोन ऐं कपड़ा फॉरेंसिक ऑडिट जे लाइ पंजाब फॉरेंसिक लेबोरेटरी मोकिलींदासीं। फॉरेंसिक रिपोर्ट अचण ते जांच में अॻभरائي थींदी। वाज़े रहे तो नाज़िम जोकियो क़त्ल केस में पीपल्स पार्टी जे MPA ॾियां मवेस ऐं उन जा 2 मुलाजिम सूदो 5 जवाबदार गिरफ्तार आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।